पाकिस्तान जो लेजेंड अदाकार तलत हुसैन काफ़ी अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। तलत हुसैन कराची जे ख़ानगी अस्पताल में इलाज हेठो संदसि पुट लाॾाणे जी तस्दीक करे छॾी आहे। तलत हुसैन भारत जे शहर दिल्ली में 1940 में जनम वरितो हो। तलत हुसैन जे लाॾाणे ते शोबिज़ इंडस्ट्री सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि में ॾुख जी लहर छांइजी वई। तलत हुसैन जो लाॾाणो शोबिज़ इंडस्ट्री लाइ वॾो नुक़सान करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां लेजेंड अदाकार तलत हुसैन जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ जो चवण आहे त तलत हुसैन पंहिंजी अदाकारी सां ड्रामनि ऐं फिल्मुनि जे शौक़ीननि जे दिलनि में पंहिंजी जाइ ठाही। टीवी, थिएटर, फिल्म ऐं रेडियो लाइ तलत हुसैन जी ख़िदमतुनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। संदसि लाॾाणे सां जेको हाल पैदा थियो आहे उहो कॾहिं बि न भरिजी सघियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां लेजेंड अदाकार तलत हुसैन जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर जो चवणु आहे त तलत हुसैन हिकु बहितरीनु अदाकार, गुलूकार ऐं वॉइस ओवर आर्टिस्ट हो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त तलत हुसैन रुॻो अदाकार ई न पर हिकु इदारो हो। तलत हुसैन तख़लीक़ी सलाहियतुनि जो मीनार ऐं असांजी सक़ाफ़ती क़दरुनि जो हक़ीक़ी सफ़ीर हो। फ़न जी दुनिया में तलत हुसैन जी ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ज़ियाउल हसन लंजार पारां बि तलत हुसैन जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपल्स पार्टी जे वफ़द जी मुलाक़ात। ईंदड़ मालीअ साल जे बजट ते मुशावरत। वज़ीर आज़म सां राजा परवेज़ अशरफ, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, नवीद कमर ऐं शहरी रहमान मुलाक़ात कई। मुल्क जी गॾियल सियासी सूरत-ए-हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात में नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं ॿिया वफ़ाक़ी वज़ीर बि मौजूद। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जे इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी सां मुलाक़ात। केपी जे मामलनि खे गॾिजी वेही हल करण ते इतफ़ाक़। बिजलीअ जे लोड शेडिंग ऐं ॿियनि मसइलनि जे हवाले सां ॻाल्हियूं। सुभाणे ॿीहर मुलाक़ात करण जो फ़ैसिलो। सिंध रेंजर्स तरफ़ां मनशियात फरोशी ऐं स्मगलिंग जी रोकथाम लाइ स्नैप चैकिंग ऑपरेशन जो सिलसिलो जारी। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जूं ॿिनि हंधनि ते कार्रवायूं। खिलजी ॻोठ, गडाफ टाउन, मदीना कॉलोनी, गुलशन इकबाल मां मुनशियात फरोशी ऐं स्ट्रीट क्राइम में मुलवस 3 जवाबदार गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं मुनशियात बरामद। कस्बा कॉलोनी मां गैर क़ानूनी स्मगल थियल 2000 खां वधीक ईरानी पेट्रोल बि बरामद कयो वियो। ऐं मीरपुर माथेल जे शहीद साफ़ीअ जे क़त्ल केस दाख़िल न थी सघियो। शहीद नसरुल्लाह गडाणी जे वारसनि पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। शहीद साफ़ीअ जे भाउ याक़ूब गडाणी जो चवणु आहे त पुलिस तरफ़ां कयल गिरफ़्तारियूं ड्रामो लॻी रहियूं आहिनि। भाउ जी कंहिंसां बि दुश्मनी न हुई। नसरुल्लाह गडाणी खे हक़ सच लिखण ते शहीद कयो वियो। असुल क़ातिल ऐं सहूलियतकारनि खे वाक़ो करे इंसाफ़ कयो।